अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद कोसो हमारी ॾिसी रहियो शाद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों यकीनन कल जेका वीडियो मूं अपडेट ॾिनी हुई उन जा जेका वीडियोज़ क्लिप में मां ॾिना हुआ बरसाति जे हवाले सां, उन्हनि जे बारे में बि अॼु मां तव्हां ॻाल्हि ॿोल कंदुसि। वॾा कमेंट आया आहिनि। अॼु तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾियण वारो आहियां। अॼु ड्रामनि जी अपडेट बि तव्हां सां ज़बरदस्त शेयर करण वारो आहियां। ऐं यकीनन अॼु जेको तव्हां सोचे ऐं वीडियो खे क्लिक कयो आहे थंबनेल खे ॾिसी इंशाअल्लाह तव्हांखे मुतमइन कंदुसि, मायूस न कंदुसि ऐं तव्हांजे ज़बरदस्त अपडेट ऐं तव्हांजे कमेंट जेका कया सवाल कया उन्हनि जा बि जवाब ॾींदुसि ऐं काफ़ी खोड़ सारियूं ॿियूं अपडेटां बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका नई अपडेट आहे, पहिरीं ॻाल्हि त कमेंट एतिरा आया मुंहिंजे ॿियनि चैनलनि ते बि आया, कुझु हिन ते बि आया त पत्थर दिल किथे ख़तमु थींदो। पत्थर दिल जो दोस्तों हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। पत्थर दिल ख़तमु थियण वारो आहे। पत्थर दिल जो टेंशन न कयो, त हीउ आख़िरी स्पेल आहे। जीअं ई आख़िरी स्पेल पूरो थींदो पत्थर दिल ख़तमु थी वेंदो। छाजे करे हिकिड़े स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि। 25 एपिसोड हूंदा आहिनि, कंहिं में कुझु घटि स्पेल जेको आहे एपिसोड बि हूंदा आहिनि। ऐं ॿी जेका कमेंट आया घणा त हवेली ड्रामे जे बारे में आया, इहो छो नथो अचे। मां कल्ह बि ॿुधायो त हवेली ड्रामो शूटिंग जे करे बंदि हुयो, जंहिंजी शूटिंग हली रही हुई। इन जे करे शूटिंग त हाणे मुकमिल थी वई आहे, पर थोरी शूटिंग रही आहे 3 स्पेल जी, जंहिंमें 5 ॼाणनि जी भिट साईं ते असद कुरैशी यानी अमजद पीर अमजद जी शूटिंग रहियल आहे। उहा बि तमामु जल्द पूरी थियण वारी आहे। हाणे बरसाति बंदि थी वई आहे, हाणे उनजी शूटिंग लगातार थींदी। ऐं हाणे जेका 25 एपिसोड हूंदा आहिनि 50 खां 75 ताईं, इहे दोस्तो एडिट थी रहिया आहिनि। बाक़ी 50 ताईं हवेली ड्रामे जा एपिसोड पूरा मुकमिल पिया आहिनि। सिर्फ़ु 4 एपिसोड इन लाइ रखियूं वेठा आहिनि जीअं ॿिया एपिसोड मथां कुझु 8-10 जीअं एडिट थी वञनि त हिननि खे हे चैन खे हलाए छॾींदा 50 ताईं। पोइ अॻिते कम वरी लगातार हलंदो रहंदो, ड्रामो बंदि न थींदो। कुझु ॼणा तव्हांखे ड्रामो थी सघे थो इंतज़ारु करिणो पवंदो हवेली ड्रामे जो, बाक़ाया हवेली ड्रामो हली वेंदो। ऐं ॿी तरफ़ त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ऐं कुझु जो दोस्त करे रहिया आहिनि कमेंट त बाबा दुलाब अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे। दुलाब शूट बि थी वियो आहे पहिरियों स्पेल। दोस्तो ईअं न आहे अक जी माखी न आहे लाहे करे जेको माण्हू खाए यकदमि। हीउ ड्रामो आहे, हिन में शूटिंग त थी वेंदी आहे, पोइ जेको हिन खे एडिटिंग करणी पवंदी आहे न, एडिटिंग वॾी ॾुखी आहे। तव्हां पंहिंजी मोबाइल, तव्हां वटि टच मोबाइल आहे, तव्हां पंहिंजा 2-3 क्लिप जेको आहे न रिकॉर्ड कयो, शूट कयो पंहिंजा, ऐं उन खे वरी तव्हां हिकिड़ी वीडियो में मूंखे ठाहे ॾेखारियो। मां तव्हांखे जेको आहे सलाम कंदुमि। पोइ बि सॼो ॾींहुं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे लॻी वेंदो नंढा नंढा सीन गॾु करणु, डायलॉग लॻाइणु, उन जे मथां म्यूज़िक, एनिमेशन, इफेक्ट लॻाइणु ऐं हर डायलॉग खे पूरे सुठे नमूने सां का ग़लती जीअं ज़ाहिर न थिए। ड्रामे में ग़लतियूं बि माण्हू पकड़ींदा आहिनि, माना घणो कुझु उन में ज़ाहिर कयो वेंदो आहे। उन खे सेटअप कयो वेंदो आहे, उनजो फिल्टर ॾिना वेंदा आहिनि, उनजा कलर सेट कया वेंदा आहिनि जीअं ख़ूबसूरत लॻे ॾिसण में। ड्रामो हरियाली जिते हूंदी आहे उते सावा कलर ॾिना वेंदा आहिनि, यानी फिल्टर, एनिमेशन फिल्टर खां गुज़ारे पोइ वीडियो सेट कया वेंदा आहिनि। वरी हर ड्रामे में जेको आहे टेक्स्ट लॻाई वेंदी आहे, टेक्स्ट यानी नाला लॻाया वेंदा आहिनि अदाकारनि जा हर क़िस्त में, शुरू खां में बि आख़िर में बि। उहो हिकिड़ो सेटअप हूंदो आहे, ठाहे हिकु चकर रखी छॾींदा आहिनि, पोइ खणी करे हर क़िस्त में लॻाईंदा वेंदा आहिनि, हिकु चकर ठाहींदा आहिनि। लेकिन टाइम त लॻंदो आहे न इन शइ में। पोइ वरी अॻिते इहो टीज़र ठाहिणु, वरी उनजो प्रोमो ठाहिणु, वरी इन जो एपिसोड ठाहिणु, थोरो इन शइ खे वक़्तु लॻंदो। कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो चंदरी, इंशाअल्लाह मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे तमामु जल्द जेको आहे दुलाब ड्रामो जा टीज़र स्टार्ट थी वेंदा ऐं तव्हांजे साम्हूं बि अची वेंदा। टीज़र जीअं आया त पोइ प्रोमो अची वेंदो, प्रोमो खां पोइ जेको दोस्तो पहिरियों एपिसोड बि अची वेंदो। इन शइ टेंशन वठण जी का बि ॻाल्हि न आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो मां कुझु अर्सो पहिरियों तव्हांखे अपडेट ॾिनी पंहिंजनि जा गद्दार ड्रामे जी। जी हाँ दोस्तो, पंहिंजनि जा गद्दार ड्रामे जी, जंहिंमें पहिरियों आज़म मैंगल खे कास्ट कयो। लाला फयाज़ हीरो आज़म मैंगल हुयो, लेकिन हवेली ऐं दुलाब ड्रामो विच में स्टार्ट थी विया। इन जे करे लाला फयाज़ आज़म मैंगल लाला फयाज़ खे टाइम न ॾेई सघियो, जंहिंजे करे पंहिंजनि जा गद्दार रुकिजी वियो। बक़ाया शूटिंग जेको आहे लाला फयाज़ सॼी मुकमिल करे छॾी आहे। थोरी घणी जेका रहियल आहे हीरो जी रहियल आहे। हाणे हीरो जेको आहे, हीरो खे टाइम नथो मिले, इन में लाला फयाज़ लॻो पियो आहे त इहो अचे आज़म मैंगल, न त हाणे ॿियो हीरो जेको आहे इन में कास्ट कंदा। घणो कर मतां लाला फयाज़ पाण हीरो थिए या कंहिं ॿिए खे करे ड्रामे खे मुकमिल त करिणो आहे न। छाजे करे आज़म मैंगल वॾो हीरो आहे, टाइम उनखे नथो मिले ऐं टाइम हू ॾेई बि नथो सघे। हू दुलाब में ई पूरो आहे। दुलाब जी हाणे लगातार शूटिंग हलंदी रहंदी, ॿिए स्पेल जी बि शुरू थींदी त हू ॿिए ड्रामे खे मुश्किल सां ई टाइम ॾेई सघंदो। सोप सीरियल वरी हवेली वॾो सोप सीरियल हली रहियो आहे, उन खे बि टाइम ॾियणो आहे। हर अदाकार
नंढा अदाकार त टाइम ॾींदा रहंदा आहिनि, पर वॾे अदाकार खे वॾो मसइलो आहे। बलूचिस्तान घर आहे, उतां अचणु, वरी मीरपुर मथेलो वञणु, मीरपुर खां वरी हवेली ड्रामो हैदराबाद में शूट थी रहियो, वरी हिकिड़ी कुंड खां निकिरी सिंध जी ॿी कुंड में वरी वञणु, वरी उते शूटिंग करणु, उतां वरी वापसि घर वञणु आज़ाम मैंगल बलूचिस्तान। इन शइ में वॾो टाइम लॻंदो आहे, वॾो वक़्तु लॻंदो आहे दोस्तो। ऐं पंहिंजनि जा गद्दार जो इहो जेका अपडेट आहे मां इहा बि तव्हां सां शेयर कई। पत्थर दिल ड्रामो जीअं एंड थींदो उन खां पोइ जेको आहे जागीर ड्रामो हलायो वेंदो। जागीर ड्रामो बि हिकु सीरियल ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे, जंहिंमें जेको वॾे जो किरदारु करे रहियो आहे उहो साईं सलीम राशिदी आहे, जेको पत्थर दिल में सलार ख़ान जो किरदारु करे रहियो आहे, साॻिए उते उहो ई आहे वॾेरो। ऐं मज्जू लाड़ शैतानी वारा किरदारु करे रहियो आहे। ऐं मज्जू लाड़ ते जेको आहे इहे शैतानियत कमदारनि जा इहे मतिलबु ॿ नंबरी जा सीन ज़बरदस्त फिट बि ईंदा आहिनि। ऐं ठहियो बि अहिड़े सीननि लाइ आहे मज्जू, ऐं मज्जू खे अहिड़ा सीन ॾिना वञनि था। ऐं जागीर में ड्रामे में बि अहिड़ा अथसि, चंड ग्रहण में बि अहिड़ा अथसि। बाक़ी ग़ुलाम हुसैन में त मज्जू आहे कोन, जंहिं मज्जू हुयो जीअं ज़हर ज़िंदगी में ग़ुलाम जे नाले सां हुयो, ॿ नंबरी कमु कंदो, नेट पूरो थी वियो, प्यालो करे वियो। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजो पंहिंजी सोच पंहिंजे ॻाल्हि आहे दोस्तो। कुझु कमेंट आहिनि, सुठा सुठा कमेंट आया आहिनि। कल्ह जेका मां बरसाति जा क्लिप ॾिना हुया पंहिंजे इलाइक़े जा, इहे तकड़ में मूं जेको आहे न रिकॉर्ड कया हुया, कॾहिं व्लॉग ठाहे पंहिंजे इलाइक़े जो, इहो बि तव्हां सां मां शेयर कंदुसि। जीअं उहो अची वियो व्लॉग उहो तव्हां सां शेयर कंदुसि, ऐं पोइ उहो बि तव्हांखे ॾेखारींदुसि। बाक़ी हीअ जेका आहिनि न तकड़ में मूं ठाहिया हुया तव्हांजे करे, इहे जीअं पुॻा वरी जेको आहे मां वरी तव्हां ॾे शेयर करे छॾिया। बहरहाल इहो कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो। हाणे जेका कमेंट आहिनि उहे बि मां तव्हांखे पढ़ी करे ॾेखारियां थो इन वीडियो में, जेका बि मुंहिंजा आया आहिनि दोस्तो। कमेंट स्टार्ट कयां थो। पहिरियों कमेंट आयो आहे अब्दुल रऊफ़ जो, अदा अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे, ख़ुशि आहियो, ॿियो केरु आहे? अदा दुआ ख़ैर जाने, ख़ैरियत लॻी वई आहे, तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे, तव्हांजे त केरु लिखी छॾियो आहे, बिल्कुलु दुआऊं आहिनि, ख़ैरियत आहे, तव्हां ख़ुशि आहियो, मौला तव्हां ख़ुशि रखे। अब्दुल रऊफ़ भाउ वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो साहिबु वॾा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे बरकत अली शर बलोच बि दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं बरकत भाउ। अॻिते हलूं था, जेका ॿिया कमेंट आया आहिनि उन्हनि खे बि शामिलु कंदो हलां तकड़ में। ऐं हिकिड़े दोस्त वॾो कमेंट कयो आहे, मुशरफ बुघियो साहिबु कमेंट कयो आहे, अदा वॾी महिरबानी, अलाह पाक अव्हांखे सलामत रखे, लिखियो अथई अॼु पंहिंजी सिंध जो दीदार कराए, केॾी न असांजी सिंध ख़ूबसूरत आहे। हिते सऊदी अरब में मके शरीफ़ खां मदीने शरीफ़ खां अलावा हिते का बि जॻह असांजी सिंध जहिड़ी ख़ूबसूरत न आहे। इहो मुशरफ बुघियो साहिबु लिखियो आहे। जी जी दा बिल्कुलु, सिंध त सिंध आहे न, सिंध जहिड़ी शइ तव्हांखे ॿी जॻह ते मज़ो न ईंदो। पंहिंजी सिंध ज़बरदस्त आहे। कल्ह मां जेका वीडियो क्लिप ॾिना हुया आख़िर में पंहिंजे इलाइक़े बरसाति जा जुड़ जा, उहे भाउ ॾिठा आहिनि, ऐं उहो वॾो ख़ुशि थियो आहे, उनखे पंहिंजी सिंध जो दीदार थियो आहे सुठे नमूने सां। अदा वॾियूं महिरबानियूं करे, मां कोशिशि कंदुसि पंहिंजे इलाइक़े जा जेका असांजो फेमस जॻहियूं आहिनि उन्हनि जा क्लिप तव्हां पंहिंजी वीडियो में ॾींदो वेंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि। असां सखर शहर जो सखर आहे न, पर सखर ज़िलो त वॾो आहे न, हिते काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं तव्हां अॼु ताईं न ॿुधियूं हूंदियूं, न ॾिठियूं हूंदियूं। इंशाअल्लाह मां कॾहिं न कॾहिं पंहिंजी वीडियोज़ में उहे बि शेयर कंदुसि, तव्हांखे ॾेखारींदुसि। अब्दुल रऊफ़ वरी दिलि मोकिलिया आहिनि, इहे वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो लिखियो आहे, असद कुरैश जो एड्रेस ज़रूरु ॾिजां। जी जी अदा, अॼु मां तव्हांजे कमेंट में उहो मैंशन कंदुसि, हिते जे ॾींदुसि सभिनी वटि पुॼी वेंदो। अॼु मां कमेंट तव्हांजी जेको आहे न उन मैंशन करे छॾींदुसि। असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि, लाजवाब लिखियो अथई। जी अदा वॾियूं महिरबानियूं। इहो हुया दोस्तो कुझु कमेंट, ऐं उमेदु आहे कमेंट जेका आहे न ज़बरदस्त तव्हांखे जवाबु मिलियो हूंदो। तव्हां बि पंहिंजा सुठा कमेंट कयो। राति मुंहिंजी वीडियो देरि सां पब्लिक थी हुई, नेटवर्क जो प्रॉब्लम हुयो, 8:30 खां पोइ वञी पब्लिक थी आहे, जंहिंजे करे इहो थींदो आहे, कॾहिं नेटवर्क जो मसइला थींदा आहिनि दोस्तो। ऐं बाक़ी इंशाअल्लाह अॼु वीडियो ही तव्हांखे टाइम सां ई मिली हूंदी। ऐं ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेका बि ड्रामा हिन टाइम हली रहिया आहिनि, इहे घणा ड्रामा सीरियल ड्रामा आहिनि। बसि सोप सीरियल त हिकिड़ो ई पत्थर दिलि आहे, ग़ुलाम हुसैन बि सीरियल ड्रामो आहे, चंड ग्रहण बि सीरियल ड्रामो हली रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे हवेली ड्रामो बि ज़बरदस्त सोप सीरियल आहे। माना 2 सीरियल ड्रामा हली रहिया आहिनि, 2 सोप सीरियल हली रहिया आहिनि, जंहिंमें कुझु ख़तमु थियण वारा आहिनि, कुझु जेको आहे न उन्हनि जो अञा टाइम बाक़ी आहे दोस्तो। अॼुकल्ह जेको आहे काफ़ी इहो शेयर कयो वञे थो पियो त ड्रामनि जी जेका नेक्स्ट स्टोरी बि असां ॿुधाईंदा था अचूं, ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त हिन कम खे सिलसिले खे सुठे नमूने सां अञा अॻिते मां वधाईंदो वेंदुसि। ऐं जेका बि असांजा नवां दोस्त सब्सक्राइबर हिते आयल आहिनि उन्हनि खे वाज़े करे ॿुधाईंदो हलां
ही पुराणो चैनल आहे। हिन ते असां सिंधी ड्रामे जी अपडेट ॾींदा आहियूं, नए ड्रामे जी, हलंदड़ ड्रामे जी, पुराणे ड्रामे जी ऐं अदाकारनि जे बारे में बि रिव्यू कंदा आहियूं ऐं जेका अदाकारनि जा सुवाल जवाब कंदा आहिनि दोस्त, उन्हनि जा बि जवाब ॾींदा आहियूं। जेका बि नवां दोस्त अॼु आया आहिनि असांजे इन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि, उनखे इहो ई चवंदो दोस्त, तव्हां बि सिंधी शोबे जे हवाले सां तव्हांखे हीअ चैनल ते अगरि आया मुंहिंजे चैनल हिन चैनल ते त तव्हां सही चैनल ते पुॻाओ। सिंधी शोबे जे हवाले सां असां कमु करे रहिया आहियूं ऐं इनशाअल्लाह तव्हां मुतमइन ई रहंदव, तॾहिं कॾहिं बि तव्हां मायूस न थींदव असांजे चैनल खां। असांजो चैनल वाहिद चैनल उहो आहे जेको सभ खां पहिरियां अपडेट ॾींदो आहे, हर वक़्तु बर वक़्तु ॾींदो आहे। हीउ शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल 2019-18 खां वठी हली रहियो आहे। तव्हांजी डेट बि चेक करे सघो था। बाक़ी अलाए केतिरा चैनल आया, अलाए केतिरा चैनल विया, अलाए शुक्र आहे। ऐं तव्हां ॿाहिरिनि जूं दुआऊं आहिनि जो हिन टाइम ताईं पंहिंजे पेरनि ते ऐं मज़बूती सां हीअ असांजो चैनल बीठो आहे ऐं तव्हां दोस्तनि जी मोहबत सां ऐं असांजी जेका कोशिशि आहे, वधि खां वधि इहा कोशिशि आहे तव्हांखे ख़ुशि करणु ऐं तव्हांजी दिलि जी उमेद जेका अपडेट हुजे उहा बर वक़्तु तव्हां ताईं पुॼाइणु ऐं तव्हांखे जेको आहे न हर अपडेट, हर सुवाल जो जवाब बि टाइम सां मिले ऐं असांजे ई चैनल इन ते मिले। कॾहिं बि का वीडियो मिस न थिए, कॾहिं बि तव्हांजो कमेंट मिस न थिए। न त काफ़ी अहिड़ा चैनल आहिनि ऐं त 1000 सब्सक्राइबर थींदो आहे पोइ कमेंट जो जवाब बि न ॾींदा आहिनि। तव्हां नोट कया हूंदा ॿिया चैनल 500 या 1000 सब्सक्राइबर थींदो आहे पोइ पाण खे वॾो यूट्यूबर सॾाईंदा आहिनि ऐं जवाबु न ॾींदा आहिनि। अलाह जो शुक्र आहे असां में इहो जेको आहे न एटीट्यूड न आहे, अहिड़ो जेको आहे न फ़ख़ुरु न आहे। 21,000 खां मथे प्लस सब्सक्राइबर आहिनि। बहरहाल मुंहिंजो इहो पहिरियों मुंहिंजी पॉलिसी इहो आहे यूट्यूब चैनल ते त दोस्त जेका कमेंट कंदा आहिनि पहिरियों सभ खां वधीक मां उन्हनि जो जवाबु ॾियां, उन्हनि खे हर वक़्तु बर वक़्तु जवाबु ॾियां। ऐं कॾहिं देरि मदेरि थी वेंदी आहे, इहो तव्हांजी दुनिया जो ज़िंदगी जो हिसो आहे, माण्हू करे मसरूफ़ आहे, लेकिन सभ खां पहिरियां उन्हनि खे जवाबु ॾियां ऐं कॾहिं बि मिस न कयां। बाक़ी के अहिड़ा चैनल आहिनि मूंखे ख़बर आहे न जवाबु न ॾींदा आहिनि, चंडरा उहे वरी कोशिशि कंदा आहिनि जवाबु न ॾींदासीं त सब्सक्राइबर ईअं सम्झंदा हीउ को वॾो यूट्यूबर आहे। जवाबु न ॾियण सां को वॾो यूट्यूबर न आहे सॾिबो, पंहिंजे कम सां वॾो यूट्यूबर सॾिबो आहे। पंहिंजी ज़बान सां जेको सुठी अपडेट ॾींदो, सुठो कमु रखंदो, पंहिंजी मोहबत सां ऐं पंहिंजे इख़लाक़ सां वॾो यूट्यूबर सॾाइबो आहे। बाक़ी ईअं को वॾो यूट्यूबर न सॾाइबो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जेका बि जेको कोशिशि आहे इनशाअल्लाह असांजी तव्हांजे लाइ आहे ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे जेका बि असांजा सब्सक्राइबर आहिनि सभु बहितरीनु। जेका चंडरा मंडरा 1-2 सब्सक्राइबर हुया बहरहाल उहे गुम थी विया आहिनि, इन टाइम न आहिनि असांजे चैनल ते, जेका ग़लति कमेंट कंदा हुया। जेका बि दोस्त आहिनि माशाअल्लाह सुठा ऐं बहितरीनु हिन टाइम कमेंट कंदा आहिनि। सभिनी दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त हिन वीडियो जी लिंक जिथे किथे शेयर कंदा कयो, महिरबानी कंदा कयो, ग्रुपनि में ज़रूरु शेयर कंदा कयो, फेसबुक ते बि शेयर कंदा कयो। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो असांजो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त हिन वीडियो खे लाइक जे न कयूं वेठा हुआ त हाणे लाइक कयो, मथां फ्री आहे लाइक करणु। सब्सक्राइब जे न कयो आहे इहो बि करे छॾियो, इहो बि फ्री आहे। ऐं दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा लिंक ऐं सुठा कमेंट कंदा, उहे सुवाल वरी तव्हांजा अॻी वीडियो में जवाबु ॾेई छॾींदुसि। जेका बि सुठा कमेंट हुजनि ज़रूरु कंदा असांजे इन चैनल ते, इन वीडियो जे हेठां। इनशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में तव्हांजा उहे मां जवाबु ज़रूरु ॾींदुसि। ऐं इहो ॿुधाइजो बरसाति तव्हां ॾे ख़तमु थी वई या हले थी? असां वटि ख़तमु थी चुकी आहे ऐं तव्हांजो हाल वाल ॾिजो ऐं असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों यकीनन कल जेका वीडियो मूं अपडेट ॾिनी हुई उन जा जेका वीडियोज़ क्लिप में मां ॾिना हुया बरसाति जे हवाले सां, उन्हनि जे बारे में बि अॼु मां तव्हां ॻाल्हि ॿोल कंदुसि। वॾा कमेंट आया आहिनि। अॼु तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾियण वारो आहियां। अॼु ड्रामनि जी अपडेट बि तव्हां सां ज़बरदस्त शेयर करण वारो आहियां। ऐं यकीनन अॼु जेको तव्हां सोचे ऐं वीडियो खे क्लिक कयो आहे थंबनेल खे ॾिसी, इनशाअल्लाह तव्हांखे मुतमइन कंदुसि, मायूस न कंदुसि ऐं तव्हांजे ज़बरदस्त अपडेट ऐं तव्हांजे कमेंट जेका कया, सवाल कया, उन्हनि जा बि जवाबु ॾींदुसि ऐं काफ़ी खोड़ सारियूं ॿियूं अपडेटां बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका नई अपडेट आहे, पहिरीं ॻाल्हि त कमेंट एतिरा आया, मुंहिंजे ॿियनि चैनलनि ते बि आया, कुझु हिन ते बि आया त पथर दिलि किथे ख़तमु थींदो। पथर दिलि जो दोस्तो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, पथर दिलि ख़तमु थियण वारो आहे। पथर दिलि जो टेंशन न कयो, त हीउ आख़िरी स्पेल आहे। जीअं पंहिंजो आख़िरी स्पेल पूरो थींदो पथर दिलि ख़तमु थी वेंदो। छो जे करे हिकिड़े स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि
25 एपिसोड हूंदा आहिनि, कंहिं कंहिं में कुझु घटि स्पेयर जेको आहे न एपिसोड बि हूंदा आहिनि। ऐं ॿी जेका कमेंट आया घणा त हवेली ड्रामे जे बारे में आया, इहो छो नथो अचे। मां कल्ह बि ॿुधायो त हवेली ड्रामो शूटिंग जे करे बंदि हुयो, जंहिंजी शूटिंग हली रही हुई, इन जे करे शूटिंग त हाणे मुकमिल थी वई आहे, पर थोरी शूटिंग रही आहे 3 स्पेल जी, जंहिंमें 5 ॼाणनि जी भिट साईं ते असद कुरैशी यानी अमजद पीर अमजद जी शूटिंग रहियल आहे। उहा बि तमामु जल्द पूरी थियण वारी आहे। हाणे बरसाति बंदि थी वई आहे, हाणे उनजी शूटिंग लगातार थींदी। ऐं हाणे जेका 25 एपिसोड हूंदा आहिनि 50 खां 75 ताईं, इहे दोस्तो एडिट थी रहिया आहिनि। बाक़ी 50 ताईं हवेली ड्रामे जा एपिसोड पूरा मुकमिल पिया आहिनि। सिर्फ़ु 4 एपिसोड इन लाइ रखी वेठा आहिनि जीअं ॿिया एपिसोड मथां कुझु 8-10 जीअं एडिट थी वञनि त हिननि खे चैन खे हलाए छॾींदा 50 ताईं, पोइ अॻिते कम वरी लगातार हलंदो रहंदो, ड्रामो बंदि न थींदो। कुझु ॼणा तव्हांखे ड्रामो थी सघे थो इंतज़ारु करिणो पवंदो हवेली ड्रामे जो, बाक़ाया हवेली ड्रामो हली वेंदो। ऐं ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ऐं कुझु जो दोस्त करे रहिया आहिनि कमेंट त बाबा दुलाब अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे, दुलाब शूट बि थी वियो आहे पहिरियों स्पेर। दोस्तो ईअं न आहे, अख जी माखी न आहे लाहे करे जेको माण्हू खाए यकदमि, हीउ ड्रामो आहे, हिन में शूटिंग त थी वेंदी आहे, पोइ जेको हिन खे एडिटिंग करणी पवंदी आहे न, एडिटिंग वॾी ॾुखी आहे। तव्हां पंहिंजी मोबाइल, तव्हां वटि टच मोबाइल आहे, तव्हां पंहिंजा 2-3 क्लिप जेको आहे न रिकॉर्ड कयो, शूट कयो पंहिंजा, ऐं उन खे वरी तव्हां हिकिड़ी वीडियो में मूंखे ठाहे ॾेखारियो, मां तव्हांखे जेको आहे सलाम कंदुमि। पोइ बि सॼो ॾींहुं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे लॻी वेंदो, नंढा नंढा सीन गॾु करणु, डायलॉग लॻाइणु, उन जे मथां म्यूज़िक, एनिमेशन, इफेक्ट लॻाइणु, ऐं हर डायलॉग खे पूरे सुठे नमूने सां का ग़लती जीअं ज़ाहिर न थिए। ड्रामे में ग़लतियूं बि माण्हू पकड़ींदा आहिनि, माना घणो कुझु उन में ज़ाहिर कयो वेंदो आहे, उन खे सेटअप कयो वेंदो आहे, उनजो फिल्टर ॾिना वेंदा आहिनि, उनजा कलर सेट कया वेंदा आहिनि जीअं ख़ूबसूरत लॻे ॾिसण में। ड्रामो हरियाली जिते हूंदी आहे उते सावा कलर ॾिना वेंदा आहिनि, यानी फिल्टर, एनिमेशन फिल्टर खां गुज़ारे पोइ वीडियो सेट कया वेंदा आहिनि। वरी हर ड्रामे में जेको आहे टेक्स्ट लॻाई वेंदी आहे, टेक्स्ट यानी नाला लॻाया वेंदा आहिनि अदाकारनि जा, हर क़िस्त में, शुरू खां में बि आख़िर में बि। उहो हिकिड़ो सेटअप हूंदो आहे, ठाहे हिकु चकर रखी छॾींदा आहिनि, पोइ खणी करे हर क़िस्त में लॻाईंदा वेंदा आहिनि, हिकु चकर ठाहींदा आहिनि। लेकिन टाइम त लॻंदो आहे न इन शइ में। पोइ वरी अॻिते इहो टीज़र ठाहिणु, वरी उनजो प्रोमो ठाहिणु, वरी इन जो एपिसोड ठाहिणु, थोरनि शयुनि खे वक़्तु लॻंदो। कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, चंदरी इनशाला मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे तमामु जल्द जेको आहे दुलाब ड्रामो जा टीज़र स्टार्ट थी वेंदा ऐं तव्हांजे साम्हूं बि अची वेंदा। टीज़र जीअं आया त पोइ प्रोमो अची वेंदो, प्रोमो खां पोइ जेको दोस्तो पहिरियों एपिसोड बि अची वेंदो। इन शइ टेंशन वठण जी का बि ॻाल्हि न आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो मां कुझु अर्सो पहिरियों तव्हांखे अपडेट ॾिनी पंहिंजनि जा गद्दार ड्रामे जी। जी हाँ दोस्तो, पंहिंजनि जा गद्दार ड्रामे जी, जंहिंमें पहिरियों आज़म मेंगल खे कास्ट कयो, लाला फयाज़ हीरो आज़म मेंगल हुयो, लेकिन हवेली ऐं दुलाब ड्रामो विच में स्टार्ट थी विया। इन जे करे लाला फयाज़ आज़म मेंगल लाला फयाज़ खे टाइम न ॾेई सघियो, जंहिंजे करे पंहिंजनि जा गद्दार रुकिजी वियो। बक़ाया शूटिंग जेको आहे लाला फयाज़ सॼी मुकमिल करे छॾी आहे, थोरी घणी जेका रहियल आहे हीरो जी रहियल आहे। हाणे हीरो जेको आहे, हीरो खे टाइम नथो मिले, इन में लाला फयाज़ लॻो पियो आहे त इहो अचे आज़म मेंगल, न त हाणे ॿियो हीरो जेको आहे इन में कास्ट कंदा। घणो कर मतां लाला फयाज़ पाण हीरो थिए या कंहिं ॿिए खे करे ड्रामे खे मुकमिल त करिणो आहे न, छाजे करे आज़म मेंगल वॾो हीरो आहे, टाइम उनखे नथो मिले ऐं टाइम उहो ॾेई बि नथो सघे। हू दुलाब में ई पूरो आहे। दुलाब जी हाणे लगातार शूटिंग हलंदी रहंदी, ॿिए स्पेल जी बि शुरू थींदी त हू ॿिए ड्रामे खे मुश्किल सां ई टाइम ॾेई सघंदो। सोप सीरियल वरी हवेली वॾो सोप सीरियल हली रहियो आहे, उनखे बि टाइम ॾियणो आहे। हर अदाकार, नंढा अदाकार त टाइम ॾींदा रहंदा आहिनि, पर वॾे अदाकार खे वॾो मसइलो आहे। बलूचिस्तान घर आहे, उतां अचणु, वरी मीरपुर मथेलो वञणु, मीरपुर खां वरी हवेली ड्रामो हैदराबाद में शूट थी रहियो, वरी हिकिड़ी कुंड खां निकिरी सिंध जी ॿी कुंड में वरी वञणु, वरी उते शूटिंग करणु, उतां वरी वापसि घर वञणु आज़म मेंगल बलूचिस्तान। इन शइ में वॾो टाइम लॻंदो आहे, वॾो वक़्तु लॻंदो आहे दोस्तो। ऐं पंहिंजनि जा गद्दार जो इहो जेका अपडेट आहे मां इहा बि तव्हां सां शेयर कई। पत्थर दिल ड्रामो जीअं एंड थींदो, उन खां पोइ जेको आहे जागीर ड्रामो हलायो वेंदो। जागीर ड्रामो बि हिकु सीरियल ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे, जंहिंमें जेको वॾे जो किरदारु करे रहियो आहे उहो साईं सलीम राशिदी आहे, जेको पत्थर दिल में सलार ख़ान जो किरदारु करे रहियो आहे। साॻियो ई उते उहो ई आहे वॾेरो। ऐं मजूलाड़ शैतानिया किरदारु करे रहियो आहे। ऐं मजूलाड़ ते जेको आहे इहे शैतानियत कमदारनि जा, इहे मतिलबु ॿ नंबरी जा सीन ज़बरदस्त फिट बींदा आहिनि। ऐं ठहियो बि अहिड़े सीननि लाइ आहे मजू, ऐं मजू खे अहिड़ा सीन ॾिना वञनि था। ऐं जागीर में ड्रामे में बि अहिड़ा अथसि, चंड ग्रहण में बि अहिड़ा अथसि। बाक़ी ग़ुलाम हुसैन में त मजू आहे कोन।
जंहिंजे मज़ो हुयो जीअं ज़हर ज़िंदगी में ग़ुलाम जे नाले सां हुयो, 2 नंबरी कमु कंदो, नेट पूरो थी वियो, प्यालो करे वियो। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजो पंहिंजी सोच पंहिंजे ॻाल्हि आहे। दोस्तो कुझु कमेंट आहिनि, सुठा सुठा कमेंट आया आहिनि। कल्ह जेका मां बरसाति जा क्लिप ॾिना हुया पंहिंजे इलाइक़े जा, इहे तकड़ि में मूं जेको आहे न रिकॉर्ड कया हुया, कॾहिं व्लॉग ठाहे पंहिंजे इलाइक़े जो, इहो बि तव्हां सां मां शेयर कंदुसि। जीअं उहो अची वियो व्लॉग, उहो तव्हां सां शेयर कंदुसि ऐं पोइ उहो बि तव्हांखे ॾेखारींदुसि। बाक़ी हीअ जेका आहिनि न तकड़ि में मूं ठाहिया हुया, तव्हांजे करे इहे जीअं पुॻा वरी जेको आहे मां वरी तव्हां ॾे शेयर करे छॾिया। बहरहाल इहो कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो। हाणे जेका कमेंट आहिनि उहे बि मां तव्हांखे पढ़ी करे ॾेखारियां थो इन वीडियो में जेका बि मुंहिंजा आया आहिनि। दोस्तो कमेंट स्टार्ट कयां थो। पहिरियों कमेंट आयो आहे अब्दुल रऊफ़ जो, अदा अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे, ख़ुशि आहियो, ॿियो केरु आहे? अदा दुआ ख़ैरु जाने, ख़ैरियत लॻी वई आहे, तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे, तव्हांजे हिते केरु लिखी छॾियो आहे? बिल्कुलु दुआऊं आहिनि, ख़ैरियत आहे, तव्हां ख़ुशि आहियो, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अब्दुल रऊफ़ भाउ वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो साहिबु वॾा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे बरकत अली शर बलोच बि दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं बरकत भाउ। अॻिते हलूं था, जेका ॿिया कमेंट आया आहिनि उन्हनि खे बि शामिलु कंदो हलां तकड़ि में। ऐं हिकिड़े दोस्त वॾो कमेंट कयो आहे, मुशरफ बुघियो साहिबु कमेंट कयो आहे, अदा वॾी महिरबानी, अलाह पाक अव्हांखे सलामत रखे, लिखियो अथई, अॼु पंहिंजी सिंध जो दीदार कराए, केॾी न असांजी सिंध ख़ूबसूरत आहे। हिते सऊदी अरब में मके शरीफ़ खां मदीने शरीफ़ खां अलावा हिते का बि जॻह असांजी सिंध जहिड़ी ख़ूबसूरत न आहे। इहो मुशरफ बुघियो साहिबु लिखियो आहे। जी जी दा बिल्कुलु, सिंध त सिंध आहे न, सिंध जहिड़ी शइ तव्हांखे ॿी जॻह ते मज़ो न ईंदो। पंहिंजी सिंध ज़बरदस्तु आहे। कल्ह मां जेका वीडियो क्लिप ॾिना हुया आख़िर में पंहिंजे इलाइक़े बरसाति जा जुड़ जा, उहे भाउ ॾिठा आहिनि ऐं उहो वॾो ख़ुशि थियो आहे, उनखे पंहिंजी सिंध जो दीदार थियो आहे सुठे नमूने सां। अदा वॾियूं महिरबानियूं करे, मां कोशिशि कंदुसि पंहिंजे इलाइक़े जा जेका असांजो फेमस जॻहियूं आहिनि उन्हनि जा क्लिप तव्हां पंहिंजी वीडियो में ॾींदो वेंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि। असां सखर शहर जो, सखर आहे न, पर सखर ज़िलो त वॾो आहे न, हिते काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं तव्हां अॼु ताईं न ॿुधियूं हूंदियूं, न ॾिठियूं हूंदियूं। इंशाअल्लाह मां कॾहिं न कॾहिं पंहिंजी वीडियोज़ में उहे बि शेयर कंदुसि, तव्हांखे ॾेखारींदुसि। अब्दुल रऊफ़ वरी दिलि मोकिलिया आहिनि, इहे वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो लिखियो आहे, असद कुरैश जो एड्रेस ज़रूरु ॾिजां। जी जी अदा, अॼु मां तव्हांजे कमेंट में उहो मैंशन कंदुसि, हिते जे ॾींदुसि सभिनी वटि पुॼी वेंदो। अॼु मां कमेंट तव्हांजे जेको आहे न उन मैंशन करे छॾींदुसि। असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि ऐं लाजवाब लिखियो अथई। जी अदा वॾियूं महिरबानियूं। इहो हुया दोस्तो कुझु कमेंट, ऐं उमेदु आहे कमेंट जेका आहे न ज़बरदस्त तव्हांखे जवाबु मिलियो हूंदो। तव्हां बि पंहिंजा सुठा कमेंट कयो। राति मुंहिंजी वीडियो देरि सां पब्लिक थी हुई, नेटवर्क जो प्रॉब्लम हुयो, 8:30 खां पोइ वञी पब्लिक थी आहे, जंहिंजे करे इहो थींदो आहे, कॾहिं नेटवर्क जो मसइला थींदा आहिनि दोस्तो। ऐं बाक़ी इंशाअल्लाह अॼु वीडियो ही तव्हांखे टाइम सां ई मिली हूंदी। ऐं ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेका बि ड्रामा हिन टाइम हली रहिया आहिनि, इहे घणा ड्रामा सीरियल ड्रामा आहिनि। बसि सोप सीरियल त हिकिड़ो ई पथर दिलि आहे, ग़ुलाम सिंध बि सीरियल ड्रामो आहे, चंद्र ग्रहण बि सीरियल ड्रामो हली रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे हवेली ड्रामो बि ज़बरदस्त सोप सीरियल आहे। माना 2 सीरियल ड्रामा हली रहिया आहिनि, 2 सोप सीरियल हली रहिया आहिनि, जंहिंमें कुझु ख़तमु थियण वारा आहिनि, कुझु जेको आहे न उन्हनि जो अञा टाइम बाक़ी आहे। दोस्तो अॼुकल्ह जेको आहे काफ़ी इहो शेयर कयो वञे थो पियो त ड्रामनि जी जेका नेक्स्ट स्टोरी बि असां ॿुधाईंदा था अचूं, ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त हिन कम खे सिलसिले खे सुठे नमूने सां अञा अॻिते मां वधाईंदो वेंदुसि। ऐं जेका बि असांजा नवां दोस्त सब्सक्राइबर हिते आयल आहिनि उन्हनि खे वाज़े करे ॿुधाईंदो हलां त हीउ पुराणो चैनल आहे, हिन ते असां सिंधी ड्रामनि जी अपडेट ॾींदा आहियूं, नए ड्रामनि जी, हलंदड़ ड्रामनि जी, पुराणे ड्रामनि जी, ऐं अदाकारनि जे बारे में बि रिव्यू कंदा आहियूं। ऐं जेका अदाकारनि जा सुवाल जवाब कंदा आहिनि दोस्त, उन्हनि जा बि जवाबु ॾींदा आहियूं। जेका बि नवां दोस्त अॼु आया आहिनि असांजे इन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि, उनखे इहो ई चवंदो दोस्त, तव्हां बि सिंधी शोबे जे हवाले सां तव्हांखे हीअ चैनल ते अगरि आया हो मुंहिंजे चैनल हिन चैनल ते, त तव्हां सही चैनल ते पुॻाओ। सिंधी शोबे जे हवाले सां असां कमु करे रहिया आहियूं, ऐं इंशाअल्लाह तव्हां मुतमइन ई रहंदव, तॾहिं कॾहिं बि तव्हां मायूस न थींदव असांजे चैनल खां। असांजो चैनल वाहिद चैनल उहो आहे जेको सभ खां पहिरियां अपडेट ॾींदो आहे, हर वक़्तु बर वक़्तु ॾींदो आहे। हीउ शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल 2019-18 खां वठी हली रहियो आहे, तव्हांजी डेटूं चेक करे सघो था। बाक़ी